ज़िले वसीला सदर भामूर मुख़्तलिफ़ तालुक़नि जा उहिदेदार साहिब अस्सलाम वालेकुम। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां वॾी हेॾी इज़त बख़्शी ऐं हमेशह मूंखे सॼी सिंध मां जॾहिं खां गस्टा सिंध जो सदर थियुसि, वरी हाणे अलायंस जो जेका इज़त मोहबतूं ऐं प्यार गस्टा जे प्लेटफॉर्म मां तव्हां मिलियो, पर सिंध जे ॿियनि डिपार्टमेंट जे मुलाज़िमनि जो जॾहिं चेयरमैन सी थियुसि, एॾी वॾी इज़त ऐं रिस्पेक्ट मिली। सच पुछो त हिन तहरीक में मूंखे पंहिंजी जान जी बि परवाह कोन्हे। मूं बार बार मीडिया ते चयो, मूं गवर्नमेंट जे साम्हूं दो टोक लफ़्ज़ चया बाबा मां मरी सघां थो, पोइ हिते कोन हटंदुसि ऐं नो कम्प्रोमाइज़ कंहिं बि इशू ते। 4 इशू हुया, मुंहिंजो का कम्प्रोमाइज़ न थींदी। ऐं उन खां पोइ को नेगेटिव माण्हू न, कंहिं मूंखे विकिणी छॾियो 8 करोड़ में, कंहिं मूंखे 12 करोड़ में विकियो, अलाए केतिरे में विकियो। मूं चयो अञा सिंध जी माउ को पुटु ई कोन ॾियणो आहे जेको मूंखे ख़रीद करे। मां ग़रीब ज़रूरु आहियां, उस्ताद जो पुटु आहियां, पर मां बाज़मीर आहियां। तंहिंजे करे मूंखे लखे माण्हुनि जूं दुआऊं और सिंध जे मर्दनि औरतुनि जूं दुआऊं आहिनि। इन्हनि सां वेसाघाती करणु त परे रहियो, सोचे बि नथा सघो। त दोस्तो 4 इशू रखिया हुआसीं उन तहरीक में। तव्हां सभिनी माण्हू मल्हायो, सिंध जे सभिनी लखे मुलाज़िम जे लखे मुलाज़िम गॾु न हुजनि हा त अॼु हीउ सी जो हेॾो वेट वज़न न ठहे हा। अॼुकल्ह असांजे सूबे जे अंदरि मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि खे थोरी ॾकणी आहे तव्हांजे वेट ते, तव्हांजो सी जो जेको वेट ठहियो। 4 इशू असां रखिया। नंबर 1 रखियोसीं त पेंशन जा नोटिफिकेशन वापसि वठो, इहे जेके 63 खां 15% ते। ऐं ॿियो इशू हुयो त असांखे ग्रुप इंश्योरेंस, 3 बेनुअल फंड, 4 DRA। 4 ते सिंध गवर्नमेंट सां टास्क थियूं ऐं जेके गवर्नमेंट सां ॻाल्हियूं थींदियूं मां मीडिया जे थ्रू बि ॿुधाईंदुसि, पंहिंजी ID ते बि हिकिड़ी पोस्ट रखंदुसि ऐं जेका हक़ीक़त हूंदी हिकिड़े कमरे जे अंदरि उहा ई ॿाहिरि खणी ईंदासीं। उनखे अञा थोरो घटाईंदासीं, वधाए पेश न कंदासीं, छो त इलेक्टेड निमाईंदो ऐं सिंध जे लखे माण्हुनि जी जूं उमेदूं मूं में, त उनजे करे असां कंहिं बि क़िस्म जी कोताही करण जी पोज़ीशन में न हुआसीं। सी जी तमामु तर लीडरशिप 8 लीडर मूं सां गॾु हुया, मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा। मां अकेले सिर का ॻाल्हि न कई, अकेले सिर को फ़ैसिलो न कयो। सी जे लीडरनि सां गॾिजी जेको बि फ़ैसिलो उन्हनि सभिनी जी बाहिमी मुशावरत सां असां फ़ैसिलो कयो। सिंध कैबिनेट पेंशन जा नोटिफिकेशन सस्पेंड मुअत्तल करे छॾिया। असुल जेका रुकावट हुई उहा DRA ते हुई। अॼु बि कल्ह 2 ॾींहं खां उहो जेके कंजस्टेड माइंड आहिनि, मूं वटि वर्ड उन्हनि लाइ आयो आहे। मूं वटि उन्हनि खे जवाबु ॾियण जो न टाइम आहे, न मां उन्हनि जे अॻियां को जवाबु त आहियां ऐं नेगेटिव माण्हुनि खे जवाबु ॾियां। मुंहिंजा दोस्त का DRA ते कम्प्रोमाइज़ न आहे। DRA मिलंदो। DRA मूंसां तय कयो आहे की जेका कैबिनेट जे तरफ़ां इहा कमेटी आहे, या चीफ सेक्रेटरी मुक़ररु न कई, या सिंध कैबिनेट जी अप्रूवल सां कमेटी आहे, जंहिंमें मां ख़ुदि 4 असां आहियूं, 5 गवर्नमेंट जा माण्हू। रुकावट कहिड़ी त फेडरल गवर्नमेंट DRA ॾिनो, पंजाब गवर्नमेंट स्पेशल अलाउंस ॾिनो, सिंध गवर्नमेंट डिफरेंशियल अलाउंस ॾिनो, जेको तव्हां 2022 में खयो। हाणे नाला चेंज हुया। सिंध गवर्नमेंट पई चए त DRA जे अल्टरनेट तव्हांखे असां डिफरेंशियल अलाउंस ॾिनो आहे। जेकॾहिं असां उनखे कंपेरिज़न कयूं था त DRA बीहे थो 70% ऐं डिफरेंशियल अलाउंस बीहे थो 73%, माना 3% तव्हांजूं पघारूं मथे। मूं चयो त स्लोगन जेका तहरीक जो DRA केतिरो बि मथे हुजे, असां DRA खां पोइ हटी नथा सघूं। गवर्नमेंट जी कोशिशि हुई जंहिंमें 1.5 लाख हो त डिफरेंशियल अलाउंस ख़तमु करे तव्हांखे 70% ॾेई था छॾियूं DRA। उन में इहो तय थी वियो। DRA जो परसेंट तय न आहे, इहो कैबिनेट कंदी, पर इहो तय थियो आहे ड्राफ्ट में त सिंध गवर्नमेंट पंहिंजे मुलाज़िमनि खे DRA ॾींदी ऐं उहा कैबिनेट अप्रूवल कंदी। मां त घुरां पियो त भई तव्हां 70 ॾियो, न त 35 ॾियो। हाणे उहो तय इहो कयो अथऊं त कैबिनेट जेतिरा परसेंट तय करे, 10 करे, 15 करे, 20 करे, उहो सिंध कैबिनेट जे हवाले आहे, मिलंदो DRA। ऐं जेके माण्हू चवनि था त डिफरेंशियल अलाउंस ख़तमु आहे, नो, डिफरेंशियल अलाउंस बरक़रार आहे। उहो पंहिंजी जाइ ते हुनखे केरु हथ नथो लाए सघे, न वरी गवर्नमेंट खां कटे सघे थी, न वरी गवर्नमेंट सां अहिड़ी का ॻाल्हि तय थी आहे। DRA तय थियो आहे। हाणे ग्रुप इंश्योरेंस ऐं बेनुअल फंड, उनजी सूरत हाल इहा आई त बलोचिस्तान सभिनी खां अॻे ॾिनो। असां चऊं पिया त जीअं बलोचिस्तान ॾिनो आहे, सिंध हुकूमत ॾे। बलोचिस्तान में जेका कटौती आहे, डिडक्शन आहे, उहा बेनुअल फंड जी आहे 10%।
जेका तव्हांजी रनिंग पघार आहे उन ते 10%, ऐं सिंध में आहे पहिरें खां 5 ग्रेड ताईं 1%, मथे आहे 1.5% 16 ताईं 14 ताईं, ऐं मथे आहे 2%। हाणे सिंध हुकूमत चए पई त तव्हां खां कटियूं ई जॾहिं 1% था या 2% था त 10% कीअं वापसि कंदासीं। ऐं ग्रुप इंश्योरेंस 70 रुपया 40 पैसा पर 1000 सिंध हुकूमत कटे थी हर मुलाज़िम, 70 रुपया 40 पैसा। बलोचिस्तान हुकूमत कटे थी 18 रुपया पर 1000। हाँ असांखे 1000 ते 18 रुपया त सिंध हुकूमत न ॾींदी। असांजी पहिरें ॾींहं खां डिमांड हुई त असां चऊं था त सिंध जो को बि मुलाज़िम कंहिं बि खाते जो रिटायर थिए, ग्रुप इंश्योरेंस एनुअल फंड रिटायर वक़्तु चेक उनखे मिलणु खपे, जेतिरो बि हुनजो अमाउंट आहे, जेतिरो बि अमाउंट थिए। तव्हां असां नथा चऊं असां कटियो 70 रुपया मोटायो 18 रुपया, नो। असां चऊं था स्टेट लाइफ सां तव्हांजी एग्रीमेंट ख़तमु थियणु खपे। इहे पैसा सिंध गवर्नमेंट पंहिंजे पूल में रखे, उतां जेको रिटायर थिए थ्रू फाइनेंस, जीअं LPR मिले थी, कम्यूटेशन मिले थी, ग्रेजुएटी मिले थी, ईअं ई थ्रू फाइनेंस जे असांजो DTO जे थ्रू हिकिड़ो बिल वञे जंहिं ते असांजा पैसा असांखे मिलनि। उन ते गवर्नमेंट राज़ी थी वई आहे, उनजो मैकेनिज़म ठही वियो। हाणे मां चवां पियो त इहो 1980 खां पियो, छो जो 1979-80 में ग्रुप इंश्योरेंस जो एक्ट आयो आहे, कानून पास थियो। एनुअल फंड आहे 1967 खां। मूं 1980 इन लाइ घुरियो त सिंध हुकूमत 1980 खां जेकॾहिं नथी ॾे, जेके पुराणा रिटायर थी विया आहिनि, असां चाहियूं था त उन्हनि खे बि फ़ाइदो मिले। गवर्नमेंट ओपन न पई चए, पर मां उनजी नियत सम्झां पियो त विथ इमीडिएट इफेक्ट कयां, माना जंहिं ॾींहुं नोटिफिकेशन निकिरे उन ॾींहुं खां इम्प्लीमेंट थिए। असां चऊं पिया त भला 45 साल पोइ ते घुरूं, गवर्नमेंट खे 10-15 साल पोइ ते ईंदी। हाणे इहो तय बि कैबिनेट कंदी, कॾहिं खां हे ब्यूरोक्रेट आहिनि, हू तव्हांजा इलेक्टेड नुमाइंदा आहिनि, यकीनन कैबिनेट तय कंदी त कॾहिं खां ॾींदासीं। इहो तय थींदो। DRA जो रेशो बि कैबिनेट तय कंदी। बाक़ी इहा ओपन ॻाल्हि आहे त DRA मिलंदो, DRA जे वठण जे करे असां डिफरेंशियल अलाउंस तां हथ न खयो आहे। हे ग़लति हिकिड़ा नेगेटिव माण्हू, जेकॾहिं सभु कुझु मिली वेंदो न, पोइ बि चवंदा हे पाकिस्तानी रुपया छो मिलिया, डॉलर वठो आहे न, पोइ छा कंदासीं? इहे चवंदा हे पाकिस्तानी रुपया छो, हे डॉलर वठी अचो आहे। वरी जे मां डॉलर वठी ईंदो चवंदा सऊदी रियाल ॾियो। हाणे असां किथां रियाल आणींदासीं? उन करे मुंहिंजा दोस्तो, मां तव्हां सभिनी खे मुबारकूं थो ॾियां, ऐं अलाह रसूल जी महिरबानी सां चारई इशू 100%, ऐं उन खां पोइ जेको सस्पेंड आहिनि नोटिफिकेशन मुअत्तल आहिनि, असां चयो आहे त इहे विथड्रा कयो, कैंसिल कयो, ऐं उहे कैबिनेट कंदी। पहिरें इजलास में कंहिं ॿिए में इंशाअल्लाह उहे विथड्रा थी वेंदा। असां उन ते कंहिं बि क़िस्म जी नो कंप्रोमाइज़ आहे इन इशू ते बि। ऐं उनखां अलावा मां चीफ सेक्रेटरी हिकिड़ो ॿियो मुतालबो करे आयो आहियां, पर उनजी मूंखे का हाकार सुठी न मिली आहे, जंहिंजे करे मां पहिरियों दफ़ो तव्हां खैरपुर मुंहिंजो घरु आहे, हे तव्हां जेके मुंहिंजा वेठा हो सभु ॿाहिरि हो, मूंखे चङो मुड़ुसु करण वारा पहिरियां खैरपुर ज़िलो आहे। खैरपुर खां पोइ मथे निकितासीं, पोइ वरी सी हुननि चेयरमैन कयो, पर खैरपुर वारनि जे अॻियां आया। ओपन ॻाल्हि आहे, मूं चीफ सेक्रेटरी खे 3 ॼणा वियासीं, प्राइमरी पेटल जो सदर मूंसां गॾु चीफ सेक्रेटरी सां मिलियासीं। मूं चयो त एटलीस्ट 15 खां 20 हज़ार माण्हू वॉलंटरी रिटायर थी विया आहिनि इन डप ड्रिज ख़ौफ़ खां, त असांखे 63% जा 15% मिले थी। वॾो असांखे फिनेंशियल लॉस थी वियो, ऐं ज़ोरी सम्झो उहो गन पॉइंट ते उहो रिटायर थी विया। उन जे करे सिंध गवर्नमेंट हिकिड़ो अहिड़ो सर्कुलर कढे त इन्हनि माण्हुनि खे वापसी जो रस्तो, जेकॾहिं केरु अचणु चाहे थो त पाबंदी का बि न हुअणु खपे। सिंध हुकूमत हिकिड़ो सर्कुलर कढिबो आहे, जेकॾहिं कंहिंखे वापसि अचिणो आहे त भली अची वञे। मां इहा डिमांड करे आयो आहियां, इन ते अञा फ़ैसिलो को बि गवर्नमेंट न कयो आहे, ऐं मुंहिंजी कोशिशि आहे त हिननि टिनी मसइलनि जो ड्राफ्ट इहो रेडी थी इन हफ़्ते रेडी थी वेंदो। उन ते सभिनी जूं सिग्नेचर थींदियूं, असांजी बि सिग्नेचर थींदी, गवर्नमेंट जे माण्हुनि जी बि थींदी। पोइ इहो कैबिनेट में ईंदो। कैबिनेट जो इजलास इंशाअल्लाह हिन हफ़्ते न त मथे हफ़्ते 15 नवंबर खां अॻे कैबिनेट थियणी आहे। इंशाअल्लाह असांजा कैबिनेट में मामला वेंदा। असां का बि नाउमेदी जी या मायूसी जी ॻाल्हि नथा रखूं। न वरी सम्झां थो त हेॾी वॾी तारीख़ खां पोइ जेकॾहिं गवर्नमेंट कंहिं चालाकी करण जी कोशिशि कई, सम्झो था त पोइ हुनखे मौक़ो मिलंदो? कॾहिं न। गवर्नमेंट तव्हांजी ताक़त को त ॾिसी छॾी, तंहिंजे करे गवर्नमेंट में इहा हाणे उमेदु सुठी थो रखां त कैबिनेट अप्रूव कंदी। अप्रूव खां पोइ फिनांस ऐं पोइ तव्हांजा मामला सभु कानूनी शिकिल में अची वेंदा। जेकॾहिं कोई हिकु अधु इशू ग्रुप इंश्योरेंस जो बलोचिस्तान जी असेंबली कयो आहे, ऑर्डिनेंस एक्ट पास थी वियो, जेकॾहिं कैबिनेट करे थी छॾे जे मोकिले थी असेंबली त ॿिए
माना इहो चई नथो सघिजे। बाक़ी उनजे करे जेके बि हे खरबे रुपया घुरऊं था, इन नंढड़ा मामला कोन हा, हे मामला तमामु वॾी लेवल जा हा। तव्हां तारीख़ हिकिड़ी रक़म करे छॾी सिंध जे मुलाज़िमनि ऐं पंहिंजा वॾा वॾा मसइला, जिते बिलावल भुट्टो जेको ख़ुदि हिकिड़ी पार्टी जो चेयरमैन आहे, सिंध हुकूमत उन्हनि जी आहे, इन लेवल जो माण्हू प्रेस कॉन्फ्रेंस में चए कि ये एम्प्लॉइज का प्रोटेस्ट मैं देख रहा हूँ, मैं सुन रहा हूँ, पीपल पार्टी पेंशन कभी भी ख़त्म करने का सोच भी नहीं सकती, समझो तो इहो तव्हांजो वेट वधंदो। जेको माण्हू इंटरनेशनल लेवल ते ॻाल्हाइण वारो उहो तव्हांजे सिंध जे मुलाज़िमनि ते ॻाल्हाए, इहो असां तव्हांजी कामयाबी उन ॾींहुं ई हुई, इहो तव्हां असांजो वेट हो। अलाह जी महिरबानी सां इंशाअल्लाह ताला ये मामला सभु ख़ुशि असलूबी सां हल करे पोइ पूरी सिंध जी हिकिड़ी टूर कंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला पोइ खोड़ में चांहि वरी बि खाईंदासीं। तव्हांजी महिरबानी, मां इंतिहाई तव्हां सभिनि जो थोराइतो आहियां, मशकूर आहियां जो तव्हां दोस्तनि अची हेॾी सारी इज़त बख़्शी ऐं मां बि बहितर सम्झो